नासी नवाक्या आगे नासी पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अरबा दिहाड़े पढ़ी वसी जे उहदे जो कसम खणंदो। ज़रिए जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में मौजूद आहे। अरबा दिहाड़े सदर आरिफ अलवी या सीनियर चेयरमैन सादिक संजरानी बिलावल भुट्टो ज़रदारी के उहदे जो हल्फ खणाईंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पढ़े वसी तौर कसम खणण लाइ समूरा मामला तय थी चुका आहिनि। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी अरबा ॾींहुं पढ़े वसी तौर उहदे जो कसम खणंदो। खबर वास्ते शेयर कई पिया पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अरबा दिहाड़े पढ़े वसी जे उहदे जो कसम खणंदो। ज़रिए जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में मौजूद आहे। अरबा दिहाड़े सदर आरिफ अलवी या सीनियर चेयरमैन सादिक संजरानी बिलावल भुट्टो ज़रदारी के उहदे जो हल्फ खणाईंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी पढ़े वसी तौर कसम खणण लाइ समूरा मामला तय थी चुका आहिनि। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी अरबा ॾींहुं पढ़े वसी तौर उहदे जो कसम खणंदो।